हसनाबाद के आगा कदासी वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ नेशनल हाईवे अथॉरिटी की कारकर्दगी बाबत इजलास थियो है, जंहिंमें NH जे कारकर्दगी ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई आहे। तफ़सील मालूम कयो था मुदस्सिर राजपूत टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। मुदस्सिर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी जी, तो वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ नेशनल हाईवे अथॉरिटी की कारकर्दगी बाबत एक आला सतही इजलास थियो। आला सतही इन इजलास में ॿुधायो वियो आहे नेशनल हाईवे अथॉरिटी जी तरफ़ां 2025 में NH जी आमदनी हुई 66.8 अरब रुपए खां वधी करे हिन वक़्तु 109 अरब रुपए ताईं पहुची वई आहे ऐं आमदनी में 63% इज़ाफ़ो रिकॉर्ड कयो वियो आहे ऐं वज़ीर आज़म जी हिदायतुनि ते NH टूल टैक्स वसूली ऐं ॿियनि इक़दामात जे बाबति भी जाइज़ो वरितो वियो। इजलास में इहो ॿुधायो वियो त 2024 जी निस्बत 2025 में मोटरवेज़ ते जेके एमटेक लॻाए विया आहिनि उहे 20% खां वधी करे 81% ताईं वधी विया आहिनि ऐं उन में बि इज़ाफ़ो नज़र आयो आहे। इन खां गॾु 90 ऐं 95% टैक्स जेकी हुन में टोटल वापसी आहे ऐं इन सां गॾु उहे हादसात जे हवाले सां बि ॿुधायो वियो त उन में बि घटिताई आई आहे ऐं इन जे अलावा इजलास में अॼु इहो ॿुधायो वियो आहे त हलंदड़ साल मोटरवे एम्बुलेंस सर्विस भी मुतारिफ़ कराई वई आहे ताकि मोटरवे ते कंहिं क़िस्म जे हादसे जी सूरत में जेके भी मरीज़ आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते हॉस्पिटल पहुचायो वञे। इजलास में इहो ॿुधायो वियो त नेशनल हाईवे अथॉरिटी पंहिंजे बजट लियारी एक्सप्रेस वे ठोकर न्याज़ बेग NH5 ऐं इस्लामाबाद मरी एक्सप्रेस वे भी जेकी उनकी अपग्रेडेशन आहे उहा मुकमल थी चुकी आहे। वज़ीर आज़म जे मवासिलात ऐं उनजी टीम जी काविशनि जी भी तारीफ़ कई आहे। इजलास में वफ़ाक़ी वज़ीर मनसूबाबंदी हसन इक़बाल, वफ़ाक़ी वज़ीर मवासिलात अब्दुल अलीम ऐं ॿिया जेके अहम उहिदेदार इन इजलास में शरीक हुआ। जी मुदस्सिर राजपूत, तव्हांजी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।